अरे वाह, तुंहिंजो नालो छा आहे? गुलाम मुस्तफ़ा जुणे गुलाम मुस्तफ़ा जुणे जो। जी जी माशाल्लाह, ये तव्हां पाण ठाहींदा आहियो? खैरपुर मीरस में है ना। हाँ, खरीदा खैरपुर मीरस में। अच्छा, कीअं था ॿुधायो? थोरो ॿुधाइजो मूंखे कीअं था ॾियो? ही साईं तव्हांखे पवंदो 6,500 में सेट। 6,500 सेट? उनमें छा छा आहे? 4 मूड़ा ऐं टेबल 6,500। क्वालिटी आहे हिन में कीअं ॿुधायो कीअं क्वालिटी आहे सम्झा मूंखे? हिन खां वठी 4 मूड़ा टेबल जहिड़ा बि खणंदव। तीली जी क्वालिटी ॿुधायो कीअं आहे? तीली जी क्वालिटी जो तव्हां पैसा जो महांगो ॿुधायो उहो छाजे करे? तीली महांगो जेके वेकरा जी मूड़ा सभिनी हिकु ई हूंदी आहे, कंहिंमें सनी लॻंदी आहे, कंहिंमें थुली लॻंदी आहे, हिकु जहिड़ी लॻंदी आहे। थुली आहे त सभिनी में सॼे मूड़े में थुली हूंदी, जेकॾहिं सनी आहे त सॼे मूड़े में सनी हूंदी। अच्छा, पोइ जेके तव्हां पैसा ॿुधायो जी हीअ आहे 6,000 रुपया, जी जी, जंहिंमें ही 6,500 रुपये में 4 मूड़ा ऐं हिकु टेबल। सर एॾा चऊं था हीअ टेबल जी घणी साइज़ आहे? माप हिकु जे माप माना तव्हां इंच तक़रीबन हीअ 3.5 ऐं 2.5 पीस 3.5 2.5 आहे, माना 5,500 5,500 न 6.5 में 4 मूड़ा हिकु टेबल। अच्छा, हीअ वरी ॿुधाईंदी हीअ वरी ॿी क्वालिटी आहे, हीअ वरी ॿी क्वालिटी आहे। हीअ 4,500। हिन में हुन में छा फ़र्क़ु? माना सिर्फ़ु गुलनि जे करे न, ॿियो छा आहे? गुल बि पंहिंजी जॻह ते हुन में थोरी तीली सनी आहे। हा, मूड़ो बि हुन खां थोरो सोड़ो हूंदो। हा, छा आहे? हुन खां थोरो मसाला सोड़ो हूंदो, उहो वेकरो मूड़ो आहे। अच्छा, हीअ आहे 4,000 रुपया। हीअ 4,000 जो। सही, हेठि लाइ ॾेखारे हिकिड़ो। अच्छा, 4,000 सही। सर ॿियो 7,000 हल घणा मतिलबु कवर हेठां बि कवर बि छा आहे? ही टायर जे मथां कवर बि चिड़ियल आहे, हिन ते बि कवर चिड़ियल आहे। 500 रुपया हुन खां मथे आहे, मथे आहे कवर जे करे। सही। कवर यार 30 रुपए जो कोने गुलाम मुस्तफा सोचे मजदूरी बदो माजरे जो बस सोरा खान यार गर्जी करे हणो सोली छा कयो तू दे 500 मां पाणी हणी दे बे भला। अच्छा, हाणे अॻिते। अच्छा, इहो छा आहे? माना ही हाई क्वालिटी आहे तव्हांजी? अच्छा, मथे आहे। चलो ठीकु आहे, मथे। ही 8,000 रुपया। 8,000 रुपये में 4 मूड़ा ऐं टेबल। 4 मूड़ा ऐं टेबल 8,000 टेबल ही आहे। अच्छा, ही ॿुध कहिड़ो वण साईं? ही छा आहे वण? कहिड़ो आहे इहो वण? जेको आम खटुनि में हले थो। खटुनि ते हले थो। ये मशीनी थी ठाहिनि, हू वण त अचे कोन थो। न, पर ही जेको अॻिते जेको लूज़ थी ईंदो आहे उहो आहे जेको ॿियो आहे? न, अर्ज़ु इहो आहे त हाणे खटुनि में हर शइ में ही थो हले। पहिरियां त वण हूंदो मुंझ वारो, हाणे उहो आहे कोन, खटुनि में ई नथो हले। हा हा, हिन में असां ठहियल मिलरी वठी था, जेको पाण कोन था ठाहियूं। अच्छा, जेका शइ आहे तव्हांजे साम्हूं आहे, रेट बि तव्हांजे साम्हूं। सही। हाणे ही थियो हिते सुठी शइ। अच्छा, इनखे थोरो हेठि खणिजो, हेठि खणिजो, हिनखे वापसि वण, हिनखे वापसि रखोसि त न वकी मां 8,000 वारे वेही त ॾिसां वठां होई कोन थो। बच्चे दफा लग गया दे तो नंढड़ो बूढ़ो इहो अब इहो अच्छा, ही हिनजी टेबल कहिड़ी आहे सर? ही माना हिनजे हिसाब सां हाई क्वालिटी आहे ईअं न? अच्छा, सही। सर हिन ते थोरो वेही सोस पैसा ॾियणा यार, भेण में बि वॾो फ़र्क़ु है न। इमरान खान वारी कुर्सी ऐं मुराद अली शाह में फ़र्क़ु कान आहे। ये लगने दे लिंड चोरी थी है पैसा ही कोन था गॾु कर्ज़
ज़िम्मेदारी खणंदो त लिंड पूरी त थींदी न भई। तो भाई तव्हां चओ अच्छा इहो तुंहिंजो अॻिते अञा ॿियो सामान आहे छा? हा न ही जेका ॾेखारी थी न आख़िर में अच्छा ही उन हे माना डिज़ाइन अलॻि आहे हा हा बाक़ी क्वालिटी उहा ई आहे क्वालिटी आहे हा ही रेट उहो ई अथव अच्छा माना हीअ हाणे हिन जा फाइनल छा थींदा? हिन जा फाइनल थींदा 11,500 11,500 4 मुड़ा टेबल जा 4 मूड़ा ऐं टेबल 11,500 ठीकु आहे अच्छा इहो तुंहिंजो नालो पूरो ॿुधायां तुंहिंजो नालो छा आहे? गुलाम मुस्तफ़ा जी हुनजे गुलाम मुस्तफ़ा जुण जो तुंहिंजो फ़ोन नंबर छा आहे? 0306 0306 311 311 8 8 661 8661 हिकिड़ो वरी ॿुधायां 03 and 0306 0306 311 311 8 8 661 661 सही तव्हांजो नालो साईं शाह हासन तो दोस्तों ये असां हींअर मोरे शहर में आया आहियूं तारुफ शाह हासन नालो आहे मुंहिंजो तारुफ सारो शाह असांजो आम माण्हू आहे आम माण्हू तो दोस्तों हीअ आहे असांजो मोरे शहर जो बाईपास मोरे शहर जो हीअ बाईपास बाईपास हिते हिनजो हिकिड़ो सुठो आहे ऐं मूंखे ॾाढो वणियो हिते तो उमेदु आहे त तव्हां ॿियो तव्हांखे चांहि पीआरियो ऐं मिठा ही छा आहे ही कुकड़नि जो शायदि आहे लॻे थो सो दोस्तों ये तव्हांखे ॾेखारणु मक़सदु त ॾिसो ऐं अगरि जंहिंखे बि शौक़ु हुजे इनखे वठण जो नंबर हिन में मैंशन थी वियो अथव त तव्हां हिन सां कॉन्टेक्ट में अची तव्हां वठी सघो था अच्छा तव्हां जे फ़र्ज़ु कयो इहा शइ अगरि जी फ़र्ज़ु केरु हैदराबाद खपे थी पोइ कीअं तव्हां विझाईंदव? न हितां हैदराबाद में पाण खणाई वेंदो बस में न न फ़र्ज़ु कजे हाणे मूंखे खपे थो जी सर ऐं चवां मूं जेके हीअ मूड़ा ठा फ़र्ज़ु पोइ हीअ मूड़ा मूंखे वणे थो इहो मोकिल एड्रेस ते सही कीअं मोकिलींदो? हितां बस में मोकिलींदा बस मोकिलींदो उनजो छा उनजो छा थींदो हिसाब हैदराबाद मोकिलिया अञा असांखे 15 ॾींहं थिया सिर्फ़ु दुकान मोकिलिया कॾहिं कोन थो हितां पूरी ॻाल्हि कयूं ठीकु आहे ग़लति बयानी माण्हू न करे न चलो सर बाक़ी जेको तव्हां पाण अॾे वारे सां ॻाल्हाईंदो खणाए वेंदो हा। या मज़दा वारे सां या कंहिं न कंहिं सां पुॼी वेंदा इहो मसइलो को वॾो कोन्हे कजो के हिसाब सां चलो ठीकु आहे अॾे वारा साम्हूं आहिनि हिन सां कंटेक्ट कंदासीं जेके हा। 200 रुपया किरायो वठंदा जेके बि वरितो मतिलबु आहे चलो तव्हांखे हुते मिली वेंदा ठीकु आहे हितां तव्हांजो माण्हू खणी वञे सही सही अच्छा ही छा आहे कुकड़नि जे लाइ इहो कुकरनि जे लाइ कुकड़ लाइ इन छा चइबो छा चइबो आहे कुकरनि जो पिंजरो साईं कुकड़ पिंजरो खुॾ बि चई सघो था पिंजरो बि चई सघो था हिन में अंदरि घणी कुकड़ अची वेंदियूं आहिनि हिकिड़ी न हे वठंदा आहिनि जेके कुकड़ विढ़ाईंदा आहिनि उन्हनि जे लाइ वणंदा आहिनि त जे पाण में विढ़नि न अच्छा उन्हनि जे लाइ हूअं टंग में हुनखे ॿधी छॾींदा त पोइ कुकुड़ कमज़ोर थी वेंदो न हिन में फिरंदो बि पंहिंजी जॻह ते हा, हा। ऐं कुकड़ विढ़ंदा बि न 20-20 30 कुकड़ हिकु हिकु माण्हू वटा आहिनि अॼु विढ़ाइण लाइ अच्छा अच्छा असल में हिन में पाण अगरि हू जेके पंहिंजो कुकड़ियूं जेके ॿ टे विझी ॼारी हणी छॾ न यारी न त तब निकिरी कोन सघंदी हिन मां कुकड़ अच्छा। यारी न बि हणोसि न। पर चवण जो मतिलबु इन में इनखे खुलियल जाइ खपे न वरी तव्हां छॾींदो त वरी पर आहे घर ॾींदी सही सही सो दोस्तों हीअ वीडियो शेयर कयो ॾिसो वॾी महिरबानी तव्हांजी